दोस्तों पोएं लेक्चर में असां पढ़ियासीं डिफरेंट टाइप्स ऑफ द नंबर सेट्स। हाणे असां तव्हांजी नॉलेज ॾिसूं। हिक खां वठी 8 ताईं कुझु क्वेश्चन्स आहिनि, असांखे उनखे क्लासीफाई करिणो आहे त हे कहिड़ी कैटेगरी में ईंदा आहिनि। ठीकु आहे। पहिरियों -3। दोस्तों -3 असांजो नेचुरल न आहे, न ई होल नंबर आहे। असांजो इंटीजर आहे, छो त हुन में माइनस ईंदो आहे। इंटीजर आहे, रेशनल बि आहे, छो त अपॉन में 1 ॾेई सघिजे थो। रेशनल बि आहे ऐं रियल बि आहे। ठीकु आहे। 4.5 बार, इहो जेको बार आहे मथां, हिन मक़सदु आहे इहे 5 रिपीट थींदा। हाणे 5 5 5 5 इहे नो एनी एंड आहे, हुनखे ख़तमु ई न थींदा। 4.555। ठीकु आहे। हाणे तव्हांखे मां चयो जेकॾहिं ख़तमु न थियनि त ख़तमु न थियण वारा डेसिमल नंबर ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि उहे जेके ख़तमु त न थियनि पर रिपीट थियनि, ॿिया उहे जेके ख़तमु बि न थियनि त रिपीट बि न थियनि, हिकु जहिड़ा बि न अचनि। त जेके रिपीट थियनि उनखे चइबो आहे रेशनल, जेके रिपीट न थियनि उनखे चइबो आहे रेशनल। त यानी ॿियो छा थियो, ॿियो असांजो थियो रेशनल बि थियो। ठीकु आहे। रियल बि थियो, रेशनल ऐं रियल। ठीकु आहे। टियों छा थियो, इहो इरेशनल आहे। छो त इहो मटिजे ई नथो। ठीकु आहे। माना इहो सेम अचे ई नथो को नंबर, माना हर दफ़े मटिजी थो वञे, हर दफ़े मटिजी थो वञे ऐं सो ऑन हलंदो थो हले। त इहो इरेशनल बि आहे, रियल बि आहे। हेठियों असांजो छा आहे, -9 पॉइंट। हाणे इहो -9 यानी इहो असांजो छा थियो, ॾिसो फोर्थ में छा आहे, रियल रेशनल ऐं रियल आहे फोर्थ। ठीकु आहे। छो त हिनखे असां इंटीजर नथा चई सघूं, इंटीजर में डेसिमल न हूंदो आहे, इन करे इहो रियल बि आहे। रियल त हूंदो ई हूंदो, इरेशनल रियल सभु हूंदा। 1, हाणे 1 असांजो नेचुरल बि आहे, होल नंबर बि आहे, छो त उन में बि असां पढ़ियो होल नंबर में ईंदो आहे। रियल बि आहे, रेशनल बि आहे ऐं इंटीजर बि आहे। -9/3 जॾहिं हिनखे वंडींदासीं -3 जवाबु ईंदो। -3 असांजो इंटीजर बि आहे, रियल बि आहे ऐं रेशनल बि आहे। √2 हिन जो जवाबु जॾहिं तव्हां कढंदव कैलकुलेटर ते, हिनखे त तव्हांजो जवाबु हलंदो रहंदो, ॿियो रिपीट थींदो ई न। रिपीट न थींदो त हिन जो मक़सदु इहो आहे त इहो रेशनल हूंदो, इरेशनल ऐं रियल बि आहे। हाणे पाए 5.678, 678 जे मथां टिनी जे मथां बार आहे, हिन मतिलबु इहो आहे त इहो जवाबु छा हूंदो, इहो रिपीट थींदो। छा थींदो, 5.678 678 678 एंड सो ऑन। त इन जो मतिलबु इहो रिपीट त हिन मक़सदु इहो आहे, इहो रियल त आहे ई आहे पर रेशनल बि आहे। ठीकु आहे। नंबर लाइन जा असां पोइ दफ़े पढ़ियोसीं त नंबर लाइन में तव्हांखे न पढ़ाई आहे, छो त मां तव्हांखे नंबर लाइन पहिरियों पढ़ाए वठां। त दोस्तों नंबर लाइन छा हूंदी आहे, हर रेशनल या फ्रैक्शन नंबर लाइन ते लिखी सघिजे थो ऐं इन जी मदद असां ॾिसंदा आहियूं त कहिड़ो नंबर नंढो आहे, कहिड़ो वॾो आहे। ऐं जेको खाॿे पासे लिखिजे उहो नंढो हूंदो आहे, जेको साॼे पासे लिखिजे उहो वॾो हूंदो आहे। मिसाल हिकिड़ो, 2 इज़ लार्जर देन 1, तंहिंजे करे 2 साॼे पासे लिखियलु आहे। 1 जे 1 जे साॼे पासे लिखियलु आहे, छो त 2 वॾो आहे। ठीकु आहे। इहो 0 खां बि वॾो आहे, हिन करे साॼे पासे लिखियलु आहे। पर जेकॾहिं चवां -3 नंढो आहे -2 खां, छो नंढो आहे, छो त इहो खाॿे पासे लिखियलु आहे। हाणे माइनस जो जेको 3 आहे इहो -2 खां बि नंढो आहे, -1 खां बि नंढो आहे, 0 खां बि नंढो आहे, हिननि सभिनी खां नंढो आहे, छो त हीउ खाॿे पासे लिखियलु आहे। ऐं जेको हे 3 आहे उहो हिननि सभिनी खां वॾो आहे, छो त इहो साॼे पासे लिखियलु आहे। ठीकु आहे। इन जो मक़सदु इहो आहे सिर्फ़ु। हाणे नॉट ओनली वी कैन प्लेस इंटीजर्स, असां रुगो इंटीजर नथा प्लेस करे सघूं, असां फ्रैक्शन ऐं डेसिमल बि पुट करे सघूं था हिननि ते। इहे बि हिन क़िस्म जा बि आहिनि। त मिसाल -3 ऐं -2 जे विच में -2.38 अची सघे थो। 1 ऐं -1 ऐं 0 जे विच में -3/4 अची सघे थो। 1/2 अची सघे थो 0 ऐं 1 जे विच में, छो त अधु हूंदो आहे। √4 अची सघे थो 2 जी जाइ, छो त √2 यानी 2 ई आहे। 3 होल 1/8 अची सघे थो हिन 3 खां अॻियां। ठीकु आहे। इहा हिकिड़ी फ्रैक्शन आहे, हुन खां पोइ डेसिमल थी वेंदो। माना मुख़्तलिफ़ रेशनल ऐं फ्रैक्शन ऐं डेसिमल नंबर असां नंबर लाइन ते पुट करे सघूं था। यानी हितां हिकिड़ी ख़बर पई त जेको असांजो खाॿे पासे साॼे पासे आहे, साॼे पासे वारो वॾो हूंदो आहे, खाॿे पासे वारो नंढो नंबर हूंदो आहे। हाणे चए थो इज़ 1/45 साॼे पासे लिखंदासीं, खाॿे पासे 0 जे। हाणे तव्हां जॾहिं हिक खे डिवाइड कंदव 45 सां, जवाबु 0 त न ईंदो, 0 खां कुझु वॾो ईंदो, कुझु मिड़ेई वॾो ईंदो। जेकॾहिं 0 खां कुझु वॾो ईंदो त माना इहो 1/45 0 खां वॾो थियो, जॾहिं वॾो थियो त साॼे पासे ईंदो। हाणे -0.001 आहे, त इन जो मक़सदु आहे इहो हिकु त माइनस जो आहे, इहो हिकु त माइनस जो आहे, इन करे इहो छा थींदो, नंढो थींदो 0 खां, ऐं इहो खाॿे पासे ईंदो। त असां छा चवंदा आहियूं, इहो लेफ्ट थींदो। हमेशह माइनस वारो प्लस वारे खां नंढो थींदो आहे ऐं प्लस वारो वॾो थींदो आहे। ठीकु आहे। उमेदु आहे तव्हांखे अॼु को लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हा त पोइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मूंसां गॾु रहो।